जादे करे खाने कुछ भी कोने ये रण पुटे खाना पे आने का से भी काने का ये महीनो गुजरत वने खानी आबादी वायु पिछे ये सरिया पे आने का से भी काने खाना है जो जुल्म क्यों दवा असा दा समाज के हजार दे भई पे आने का से भी पानी काने का भेजो थाना जुल्म क्यों हुकूमत थाना असा कदे भी जासे छा खाई जावे असा तो लजो भी दुनिया जो अक्सर तहज़ीबूं दरियाहनि जूं पैदावार आहिनि। सिंधी क़ौम जे जियापे ऐं उन जी तहज़ीब जो वजूद जो दारोमदार पिणु तारीख़ी तौर सिंधु दरिया ऐं उन जी भरती कंदड़ नदियुनि झेलम, चनाब, रावी, ब्यास ऐं सतलज ते रहियो आहे, जेकी पंजनद वटि अची सिंधु दरिया में गॾिजनि थियूं। अहिड़ीअ रीति सिंध ऐं पंजाब ॿई सिंधु दरिया समेत ॿियनि दरियाहनि जे पाणीअ में भाईवार आहिनि। पंजाब मुंड वारो भाईवार आहे ऐं सिंध पोछड़ वारो। दुनिया में जीअं ज़मीनुनि ऐं मिल्कियतुनि जी भाईवारीअ जा क़ौमी, मुल्की ऐं आलमी कानून आहिनि, तीअं ई दरियाहनि जे पाणीअ जी विरछ लाइ पिणु कानून मौजूदु आहिनि। उन्हनि कानूननि मूजिबि मुंड यानी पंजाब खे पोछड़ यानी सिंध जी इजाज़त बिना वधीक पाणी नाहे खणणो, न ई को डैम पोछड़ीअ वारे जी इजाज़त खां बिना अॾणो आहे। पर बदकिस्मतीअ सां असांजो मुंड वारो भाईवार या ॿियनि लफ़्ज़नि में लठ सरदार पंजाब सालनि खां सिंध खे संदसि हक़ जो पाणी न पियो ॾिए, जेको पाकिस्तान इस्लाम तोड़े आलमी कानून जी सख़्त ख़िलाफ़ वर्ज़ी आहे। हर चौथे महीने पंजाब जा हुक्मरान, कामोरा, जज, वकील, जर्नल को नओं ट्रिकसाट जोड़े सिंध जे पाणीअ ते राताए लाइ को नओं मनसूबो पेश कनि था। सिंध जे पाणीअ ते धाड़ो का अॼु जी ॻाल्हि नाहे। असांजो वॾो भाउ पंजाब सिंध जहिड़नि अभरनि भाइरनि ते इहे महिरबानियूं 200 सालनि खां कंदो पियो अचे। पंजाब जॾहिं अंग्रेज़ हुक्मराननि जो साथ ॾिनो तॾहिं पंजाब में एतिरी ख़ुशहाली कोन हुई, पर अंग्रेज़नि खे नवाज़ण लाइ नवां वाह खोटे ॾिना जीअं पंजाब जा ज़मींदार ख़ुशि थियनि ऐं संदनि मनसूबनि ते अमल कनि। सभ खां अॻु 1859 ते सिंधु दरिया में छोड़ कंदड़ रावी दरिया मां सिंध जी इजाज़त बिना सेंट्रल बारी दोआब कैनाल खोटियो वियो ऐं अॼु 150 साल खां पोइ बि उहो पाणी पंजाब खणे पियो। 1885 खां 1901 ताईं 16 सालनि में वधीक 3 कैनाल सदनाई, लोअर चनाब ऐं लोअर झेलम कैनाल सिंध जी इजाज़त बिना पंजाब खोटिया। 1908 में पहाड़पुर कैनाल, 1914 में अपर सवात कैनाल, 1915 में ट्रिपल कैनाल प्रोजेक्ट जे नाले में झेलम कैनाल, अपर दोआब कैनाल, लोअर आब दो कैनाल खोटे सिंध जे पाणीअ ते धाड़ा हया विया। जन मां अॼु सूधो पंजाब आबाद थिए पियो। अंग्रेज़ तोड़े जो पंजाबियुनि जे हक़ में हुआ, पर सिंध सां मुसलसल नाइंसाफ़ी ॾिसी 1901 में इंडिया इरिगेशन कमीशन ठाही वई, जंहिंमें पंजाब खे हिदायत कई वई त सिंधु ऐं उन जे भरती कंदड़ कंहिं बि नदीअ मां पाणी खणण खां अॻु सिंध जी इजाज़त लाज़मी शामिल हुजे। कमीशन जे सख़्त हिदायतुनि खां पोइ बि पंजाब जी हबछ अञा पूरी न थी ऐं 1919 में सतलज नदीअ ते यको 11 कैनाल ठाहिण जो ऐलान कयऊं। 1935 में अंग्रेज़ सरकार यूपीअ जे चीफ इंजीनियर मिस्टर एंडरसन जी अॻुवाणी में तकरार जे निबरे लाइ 8 ॼणनि जी कमेटी जोड़ी, जंहिंखे एंडरसन कमेटी चइजे थो। उन कमेटीअ पिणु पंहिंजी सिफारिशुनि में लिखियो हो त हाणे पंजाब खे वधीक पाणी खणण खां रोकियो वञे, पर चवंदा आहिनि त ॾाढे जी लठ खे 2 मथा पंजाब वरी फ़ैसिलो कयो त भाखड़ा डैम था ठाहियूं। उन फ़ैसिले ख़िलाफ़ सिंध 7 जून 1941 ते हिंदुस्तान जे गवर्नर जनरल वटि फ़रियाद दाख़िल कयो, जंहिं 11 सेप्टेंबर 1941 ते हिकु कमेटी क़ाइमु कई
ऐं 28 सेप्टेंबर 1945 ते सिंध पंजाब ड्राफ्ट एग्रीमेंट ते इतफ़ाक़ राय थी वियो ऐं ॿिन्ही सूबनि जे चीफ इंजीनियरनि उन ते सयूं कयूं। उन मुआहिदे मूजिबि गाज़ीपुर वटि जिते सिंध ऐं ॿियनि दरियाहनि जो पाणी गॾु थियो थिए उतां हिकु हिसो पंजाब खणे ऐं 3 हिसा सिंध जो पाणी हूंदो। ठाह जे फ़िक्रे नंबर 8 में उहो तइ थियल हो त आईंदा सिंध सरकार जी इजाज़त खां सवाइ पंजाब सिंधू या कंहिं ॿिए संदसि भर्ती कंदड़ नदीअ ते को बि डैम ठाहे न सघंदो। हिन ठाह जी सभिनी धुरियुनि तमामु घणी तारीफ़ कई, पर पंजाब जे हुक्मरान तबिके खे उहो ठाह रास न आयो ऐं जॾहिं पाकिस्तान वजूद में आयो त वॾो भाउ बेशर्मी ऐं नक जी पकाई कंदे चवणु लॻो त सिंध पंजाब ड्राफ्ट एग्रीमेंट थियो ई न आहे। उन खां पोइ सिंध जे पाणीअ मथां धाड़े लाइ नवां मनसूबा जोड़िया विया, जंहिंजो ज़िक्र ईंदड़ रिपोर्ट में कंदासीं। ॾिसंदा रहो इन्फो सिंधी।